तौबा याने को अहिड़ो अमल या गफ़लत सरज़द थी वञे जंहिं ते तव्हां पेशेमानी महसूस करियो ऐं ॿीहर अल्लाह सां रुजू करियो। इन अहद सां त ॿीहर अहिड़ी कोताही न थींदी। सच जे ॻोल्हाऊ दानिशवरनि मौजूब को अहिड़ो एहसास, ख़्याल, इरादो या अमल जेको अल्लाह जी हिदायत, हुक्म या मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ हुजे ऐं उन ते पेशेमान थी ॿीहर अल्लाह सां रुजू करणु ऐं पंहिंजे अहिड़ी हरकत खे दुरुस्त करणु ऐं अल्लाह जे हुक्म ऐं मर्ज़ीअ जी मुकमिल पैरवी करण खे तौबा चइजे। तौबा रुगो मना कयल ऐं अहिड़नि अमलनि जन ते पेशेमानी थिए खे छॾे ॾियणु नथो चइजे, पर अहिड़ो अमल जंहिंखां अल्लाह नफ़रत या मना फरमाई हुजे पोइ खणी बज़ाहिर उहो दुरुस्त ई छो न नज़र ईंदो हुजे ऐं उन बाबति अल्लाह सां रुजू करणु ऐं इहो अहद करणु त ॿीहर अहिड़ी ग़लती न कबी, इन खे तौबा चई सघिजे। तौबा खे आम तौरु नसूह सां गॾु इस्तेमालु कयो वञे थो, यानी तौबतन नसूह जो मतिलबु आहे त ख़ालिस, मुख़लिस, सुधारींदड़ ऐं दुरुस्त कंदड़। तौबतन नसूह जो मतिलबु थींदो पकी तौबा, पंहिंजे कंहिं ग़लति अमल ते पेशेमानी महसूस करे ऐं सची दिलि सां तौबा करे।